पर ख़लीफ़े हुन नंढड़े ॿार खे बयानु करण जी इजाज़त ॾिनी। हिन बार इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, इन ॻाल्हि जी ज़रूरत अव्हांखे आहे या मूंखे? ख़लीफ़े चयो, मूंखे। तॾहिं पाण फरमायाऊं, तख़्त तां हेठि लही अच, छाकाणि त उलमाउनि जो दर्जो सभ खां मथां आहे। ख़लीफ़ो पाण लही वेठो ऐं इमाम साहब खे मथे विहारियईं। पाण फरमायाऊं, पहिरियां ई अव्हां मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, पोइ मां अव्हां जे मसइले जो जवाबु ॾींदुसि। ख़लीफ़े पुछियो, अव्हां छा था दरियाफ़्त करणु घुरो? इमाम साहब रहमतुल्लाह अलैह चयो, भला इहो ॿुधायो, तव्हां कॾहिं कंहिं अहिड़े गुनाह खां बाज़ आया आहियो जो जेकॾहिं उहो गुनाह